वकील ऐं पुलिस हाणे कि वकील साहिबान जो चवणु आहे त पुलिस वारनि हुननि सां बदतमीज़ी कई, बदतहज़ीबी कई। पुलिस वारनि जो मौक़िफ़ आहे त को कारा शीशा हुआ, को फैंसी नंबर प्लेट हुई, उन ते हुननि रोकियो, पोइ हीअं थियो। पोइ हुन पुलिस शायदि वकील साहिब ते केस दाख़िल थी वियो, पोइ हीअ हुते विया, पोइ जेको पोइ पाण ॾिसूं पिया। ऐं अॼु ॻाल्हि हिते वञी पहुती त DSP, SHOs ऐं ASI ताईं माण्हुनि वञी चयो त असांजी मोकिलनि जी दरख़्वास्त असीं मोकिलंदे एहतिजाज आहे। स्ट्राइक ते त पुलिस नथी वञी सघे न। ग़ुलाम मुस्तफ़ा खर जॾहिं चीफ मिनिस्टर हो पंजाब जो भुट्टो साहिब जे ज़माने में, त उन महिल हिकिड़ो ई दफ़ो पंजाब पुलिस स्ट्राइक ते वई हुई। इहा प्रेसिडेंट मिसाल मौजूदु आहे पंजाब पुलिस जे। पोइ जॾहिं असांजो IG सिंध मेहर साहिबु खंभिजी वियो हो, राति जे पेट में खंभिजी वियो न, IG सिंध खंभिजी वियो, मुश्ताक मेहर नालो न, हा छा त कुझु DIG साहिबान जोशे बिरादरी में वञी पंहिंजी मोकिलनि जी दरख़्वास्तूं मोकिलियूं हुयूं। पाण IG साहिब न मोकिली, पाण IG मुश्ताक मेहर अहिड़ी हिमत न कई। ग़ुलाम नबी मेमण साहिब जी हींअर IG आहिनि, हू संदसि AIG हुआ। त पोइ ख़ैर मुश्ताक मेहर साहिब पाण ई जो न ॻाल्हि ख़तमु थी मिटी पओ, उहो अलाए किथे वियो किसो, हू जीअं बि थियो। हाणे हिते जेको किसो आहे हैदराबाद में, ॾिसो ॻाल्हि इहा आहे त थी सघे थो त ॿई धुरियूं सही हुजनि, थोरो हू सही हुजे, थोरो हू सही हुजे, थी सघे थो वकील साहिबान बिल्कुलु सही हुजनि, थी सघे थो पुलिस बिल्कुलु सही हुजे। लेकिन पुलिस जो जेको इमेज ऐं परसेप्शन आहे, त अगरि केरु पुछे साईं पुलिस वारे हैदराबाद में, दादू में, कराची में कंहिंखे रोकियो, हुन सां बदतमीज़ी कई, त माण्हू चए हा थियो हूंदो, ख़बर आहे, हा इहा ज़ाहिर आहे पुलिस वारो हिकिड़ो फज़ीलत सां ॻाल्हाए। एग्ज़ैक्टली, हीअ परसेप्शन आहे न, परसेप्शन आहे। त वकील साहिबान चवनि था त को बि माण्हू हरू भरू ते शक नथो करे, हा इहो त थियो हूंदो। पर वकील साहिबान जेको कयो, जी हा, ऐं हुन खां पोइ पुलिस अगरि इहो को पाड़े वारा जिन सां के आम शहरी सां हैदराबाद में थियो हुजे हा, प्रेटाबाद, फुलेली, कासोबाद, नसीम नगर या हिते हुते जे माण्हुनि सां, ऐं हिननि जा को ज़ाहिर वकील साहिबान बि लखनि में त कोन वञी पहुता न, 20, 25, 50, 100 माण्हू पहुता, काराकोट हुआ। अगरि इहे 100 माण्हू नसीम नगर जा पादर खाइनि, SSP ऑफिस जे ॿाहिरि बि घटि वधि ॻाल्हाईंदा, अहिड़ा पादर खाईंदा, पुलिस इहा ई पुलिस पादर खणे, पर वकीलनि जे साम्हूं कमज़ोर पइजी वई पुलिस। ऐं त पोइ चऊं त हाणे पंहिंजो छा रिएक्शन ॾेखारिजे, त भई अगरि तव्हां ॿधी ॾेखारियो पिया, वकील साहिबान ॿधी ॾेखारीनि पिया, त पुलिस बि ॿधी ॾेखारींदी पंहिंजी कमांड सां, त हुननि मोकिलनि जी दरख़्वास्त हुई। सो जहिड़ो कंहिंजो आहे, ॿिनि बिरादरियुनि जो जहिड़ो आहे, पुलिस बिरादरी अॼु बिल्कुलु इहो क्लियर लॻो त पुलिस बिरादरी आहे, पटे भाई आहिनि, ऐं वकील बि बिरादरी आहे, ॿ बिरादरियूं विढ़नि पियो। ऐं ज़ाहिरी तरह डोमिनेट जेका आहे कारो कोट वारी बिरादरी जेका आहे, चवंदा फलाणी बिरादरी सही, छाकाणि त वकील बि जेको मैक्सिमम इल्ज़ाम हणनि पिया, उहो हणनि पिया त असां सां बदतहज़ीबी कई ऐं केस दाख़िल थियो। अड़े पुलिस वारा त सही मुचड़ा हणंदा आहिनि, माण्हुनि खे फटी करे छॾींदा आहिनि, माण्हुनि खे हाफ फ्राए करे छॾींदा आहिनि, माण्हुनि सां उहो कमु कंदा आहिनि। न वरी पंहिंजे ख़तमु लिखियो त असांजो मोरल डाउन थियो आहे, त उते पुलिस ज़ाहिर पुलिस जो मोरल डाउन थींदो त हू ज़्यादती कनि ऐं वरी केरु एहतिजाज करे, इहो त मोरल डाउन करण जी ॻाल्हि आहे न। हे जेको हेॾो सारो थिए थो, ॻाल्हि इहा आहे त हिते जिथे बि ॾाढा आहिनि साम्हूं पुलिस सां, सांगड़ वारो वाक़ियो थियो, सॼी सिंध जी पुलिस हिकिड़े पासे थी बीह रही त न साईं MNA साहिब त हो कोन, ऐं न चवां हूंदो या न हूंदो, ऐं उहो त पर न कयो पुलिस, कुझु न करे सघी। हिते बि पुलिस, असीं वकील साहिबान सां ॻाल्हायूं पिया, हू पंहिंजे माण्हुनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणनि, असीं पंहिंजे माण्हुनि जे ख़िलाफ़ु एक्शन खणंदासीं। वॉट डज़ दैट मीन कि वकील पंहिंजे, यानी दैट मीन्स हू हिकिड़ी बिरादरी आहे ऐं तव्हां हिकिड़ी बिरादरी आहियो, त बाक़ी जेके शहरी आहिनि उहे छा आहिनि, उन्हनि हू कहिड़ी बिरादरी जा आहिनि। सो ॾिसी पुलिस जो आउं चवां थो त ही छाकाणि त इमेज अहिड़ो ख़राबु आहे, ऐं इहो हाणे वरी तासुर पको थियो त अगरि का अहिड़ी धुर साम्हूं अची बीह रहे थी, त पुलिस उनजे साम्हूं पोइ ॾाढी नथी थिए, बाक़ी तव्हां सां मूंसां घटि न कंदी।